जाम साहब सिंध के मशहूर बुजुर्ग औलिया सैयद असगर अली शाह अल मारूफ सखी जाम दाता जी 752 सालियाने उर्स मुबारक जो 3 ॾींहनि वारियूं सरकारी तकरीबूं जाम साहब शहर में शुरू थी वयूं, जंहिंजो इफ्तिताह कमिश्नर शहीद बनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद, एडमिनिस्ट्रेटर औकाफ इरशाद अली समो, दरगाह जे सज्जादा नशीन फ़कीर नवीद हुसैन विस्तड़ो ऐं ॿियनि दरगाह ते चादर चाढ़े कयो। उन मौक़े ते मुल्क तोड़े सिंध जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। उर्स जी इफ्तिताही तकरीब जे मौक़े ते कमिश्नर शहीद बनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब दुनिया जी अवलीन तहज़ीबनि मां हिकु आहे। ओलियान ऐं बुज़ुर्गनि जूं दरगाहूं अमन ऐं भाईचारे जूं दरसगाहूं आहिनि। सखी जाम दाता जी दरगाह ते हाज़िरी भरे दिली सुकून मिलियो आहे। बाद में कमिश्नर सैयद मोहम्मद सज्जाद हैदर ऐं डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद पारां मेले ग्राउंड में तालीम, सेहत, लाइव स्टॉक, सोशल वेलफेयर ऐं ज़राअत खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि ऐं निजी तंज़ीमुनि पारां लॻायल नुमाइशी स्टॉलनि ऐं मेडिकल कैंप जो पिणु दौरो कयो ऐं मालूमात वरिती। इफ्तिताही तकरीब में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला डाहिरी, असिस्टेंट कमिश्नर दौड़ राफिया नाज, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर अब्दुल रहीम राजपूत, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर एजाज लगारी, सीनियर वेटनरी ऑफिसर डॉक्टर तारिक नूरानी, इंफॉर्मेशन ऑफिसर एजाज अली थियोड़ो समेत ॿियनि खातनि जे अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।